पंजाब केपीके गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जी हुकूमतुनि इस्लामाबाद जो घेराव करण जो चिताव ॾेई छॾियो आहे। केपीके ऐं गिलगित जे वॾनि वज़ीरनि ऐं पंजाब ऐं आज़ाद कश्मीर जे नाणे वारनि वज़ीरनि पारां इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। गिलगित जे वॾे वज़ीर ख़ालिद खुर्शीद ख़ान चयो त सूबे में अटो ऐं ॿियूं शयूं ख़तम थी वयूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार हिसे जा पैसा न पई ॾिए। सॼे सूबे में हड़ताल करे इस्लामाबाद में धरनो हणंदासीं। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान चयो त वफ़ाक़ सिहत कार्ड ऐं फाटा जा पैसा न पियो ॾिए। वफ़ाक़ी सरकार सूबे जा हक़ न ॾिना त इस्लामाबाद में वॾो धरनो हणंदासीं। पंजाब जे नाणे वारे वज़ीर मोहसिन लगारी चयो त ॿोॾि मुतासिरनि जी सहायता लाइ रुॻो सिंध ऐं बलोचिस्तान खे फंड ॾिना विया। पंजाब ऐं केपीके खे नज़रअंदाज़ कयो वियो। छा ॿोॾि रुॻो सिंध ऐं बलोचिस्तान में आई हुई? आज़ाद कश्मीर जे नाणे वारे वज़ीर अब्दुल माजिद चयो त वफ़ाक़ जे चवण ते असां बजट पेश कई। हाणे वफ़ाक़ी सरकार आज़ाद कश्मीर खे ग्रांट ॾियण लाइ तयार न आहे। वफ़ाक़ खे सूबनि जो जाइज़ हिसो हर सूरत में ॾियणो पवंदो।